रमज़ान जो भलारो महीनो हली रहियो आहे। सहरी ऐं अफ़्तारीअ में केतिरनि ई क़िस्मनि जा खाधा इस्तेमाल कया वञनि था। सहरी हुजे या अफ़्तारी, ॾहीअ जो इस्तेमाल त थोरो या घणो हर को कंदो आहे, जंहिंजा सिहत लाइ तमामु घणा फ़ाइदा आहिनि। पर छा तव्हांखे ख़बर आहे त सहरीअ जे वक़्तु ॻंढेरी खाई बि बहितरीन फ़ाइदा माणे सघजनि था। सहरीअ दौरान केतिरा ई माण्हू बुख खां बचण जे लाइ घणो खाईंदा आहिनि, जेको अमल कॾहिं बि सही नाहे। सहरीअ जे वक़्तु जेकॾहिं ज़रूरत मूजिबि ॿियनि खाधनि सां गॾु ॻंढेरी खाइजे त जिस्म में पाणीअ जी खोट, सीने जे साड़े, पेट जे सूर, मादे जी ख़राबी ऐं पकोड़ा ऐं ॿियूं तरियल शयूं खाइण जे करे वधियल चर्बीअ खे ख़तम करे सघिजे थो। सहरीअ जे वक़्तु वधीक न त 3 खां 4 ॻंढेरीअ जूं ॻरियूं ज़रूर खाइण घुर्जनि। ॻंढेरीअ में अल्कलवी, अल्कलाइन, फास्फोरस, कैल्शियम, विटामिन्स ऐं ज़रूरी मादनियात वारा जुज़ मौजूदु हूंदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो कमंद खाइण इंसान जी सिहत लाइ फ़ाइदेमंद हूंदो आहे। रोज़े रखण वक़्तु कमंद जूं ॻुरियूं या ॻंढेरी खाइण सां सॼो ॾींहुं जिस्म में पाणीअ जी खोट नाहे थींदी ऐं पेट में सूर समेत मादे जी तकलीफ़ बि ख़तम थी वञे थी। न रुॻो एतिरो, पर कमंद जूं ॻुरियूं खाइण सां वज़न घटाइण जी ख़्वाहिश बि सवलाईअ सां पूरी करे सघिजे थी, जॾहिं त ॻंढेरी खाधे खे बि जल्दी हज़म करे छॾींदी आहे।